القاسم محمد وعلى أهل بيت الطيبين الطاهرين المعصومين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي أما بعد فقد قال الله سبحانه وتعالى في كتابه المجيد بسم الله الرحمن الرحيم الذين آمنوا وتطمئن قلوبهم بذكر الله ألا بذكر الله تطمئن القلوب صدق الله अज़र मोहतरम औज़त सामीन इकराम परवरदिगार आलम सैयदा पाक बतूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हम तमाम मोमिनन अज़रदारन मुहिब्बन जो बारगाह इमामत में हाजिर थी बानियाने मजलिस अज़ा तरफ़ा ईसालियानो ज़िक्र अहल बैत जे लाइ करबला वारनि जी याद में पंहिंजे मरहूमीन जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जे लाइ करबला जे अज़ीम शहीदनि खे याद करे ज़िक्र हुसैन जो फ़र्श अदा विछण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए मजलिस जी क़बूलियत जे लाइ अवां तमाम मोमिनन जी हाज़िरी ऐं शिरकत जी क़बूलियत जे लाइ तो वरी सलवात पढ़ो मोहम्मद वाले माशाअल्लाह काफ़ी देर खां कायनात जे अज़ीम ज़िक्र में मसरूफ़ है असां वटि इबादतूं वॾियूं वॾियूं इबादतूं आहिनि पर गमे हुसैन जी इबादत सां कंहिं इबादत जो बि मुक़ाबिलो कोन्हे ये एक मुनफरिद इबादत है ये एक मखसूस इबादत है जेका अल्लाह सां तहां मुमकिन के लिए इंतखाब कई है शुक्रगुजार हैं बानियाने मजलिस अज़ा जो जिन्हनि साल खां पोइ वरी हिकु दफ़ा तहां मुमकिन जी ज़ियारत जो मौक़ो नसीब कयो तहां मुमकिन जी ज़ियारत ही का खुशामद जो लफ़्ज़ कोन पियो इस्तेमालु कयो मूं रिवायत कई पढ़ी है अगर को मोमिन हुजे मोमिन जी ज़ियारत जो सवाब काबे जी ज़ियारत खां घटि कोन्हे एॾो पंधु करे के अचण में जेको मूंखे पहिरियों पहिरियों फ़ाइदो थियो मोमिननि जी ज़ियारत जो सवाब काबे जी ज़ियारत जे बराबर है बल्कि अगर सब बेदार हो जो थकी पिया हो
विलाई जुमलो अर्ज़ कंदो वञा जो मोमिन जी ज़ियारत जो सवाब ऐं काबे जी ज़ियारत जे सवाब खे बराबर रखियो वियो आहे ज़ियारतन में। मोमिन जी ज़ियारत जो सवाब काबे जी ज़ियारत जो सवाब जेको बराबर रखियो वियो आहे। इन जी असल वजह इहा आहे काबे में रुगो मौला अली जी विलादत थी, मोमिन जे दिल में त हमेशा अली रहंदो। आबाद रहो, मौला सलामत रखे, हमेशा अली जी मोहब्बत में सरशार रहो। एक सलाम पढ़ो मोहम्मद वाला। खोले वेहूं था वो वरी जो वेड़न कथियूं अचनि को अचण वारे मौलवी थे इहो अगरि देर करे अचे मां अञा कुझु असल में असां भुलियल आहियूं। मालिकनि जो ज़िक्र कंहिंजे खुटाइण जी त शइ कान्हे। साईं मदद अली साहब, साईं शहनशाह नकवी साहब ऐं असां ऐं असांजा मुख़्तार इमामी साहब सिंध जा असां कुझु उहे मौलवी आहियूं जिन्हनि खे दस्तार रहबर मुअज़्ज़म पंहिंजे मुहतरम हथनि सां पाराई। तेहरान साईं रहबर मुअज़्ज़म जी ज़ियारत ले असांजी दस्तारबंदी थी। असांजे पाण खे इन खां मथे असांजो नसीब जो छा खपे। एॾे वॾे अज़ीम रहनुमा जंहिं पंहिंजी शहादत सां करबला यादि ॾियारे छॾी। तोखे मूंखे करबला यादि हुई, जिन्हनि खे विसरल हुई उन्हनि खे करबला असां मौलवी पाण में ठहियल आहियूं। असांजे को इख़्तिलाफ़ कोन्हे। टाइम जो हिसाब मजलिस जो हिसाब थींदो रहंदो आहे, इन में का नाराज़गी कान्हे। हिकु सलवात पढ़ो मोहम्मद वाला। कुरान मजीद सूरह मुबारका रहद जी 28 नंबर आयत जी तिलावत जो शरफ हासिल कया। मुख्तसर गुफ्तगू आहे, घणी कूलानी गुफ्तगू कान्हे। ऐं अगरि तव्हां साथ ॾिनो हिकु मख़सूस मज़मून आहे जेको मुमकिन ताईं पेश करण जी कोशिश थो करे। मजमे जा हथ खणाइण, मजमे खां घणी वाह कराइण, मजमे खां दाद वठण, उहे मौज़ू आहिनि मजलिस जा। उन्हनि में रुॻो इहो हूंदो आहे त हथ मथे हूंदा आहिनि, दिलि कंट्रोल में कान हूंदी। ठलो हुल हूंदो आहे, ठलो शोर हूंदो आहे ऐं फ़ाइदो का तरबियत का फिक्र का सोच तब्दील कान थींदी। रहबर मुअज़्ज़म जी शहादत खां पोइ हाणे तोते ऐं असां मौलवियुनि ते फ़र्ज़ आहे
तरबियत छा है, अखलाकियात छा है, तरक्की छा है, उरूज छा है, कमाल छा है। यानी असां का ख़बर ई कान्हे। नाराज़ न थिजो। ईरान में कम थियो आहे, वाक़ई कम थियो आहे। कम में कम दौरान ईरानी कौम खे समझायो वियो आहे त ज़वाल खां पहिरीं कमाल जी हैसियत छा आहे। दीन समझो, दीन ते अमल कयो। ये असां तव्हां सभु वेंदा आहियूं ईरान। तव्हां ॾिठो हूंदो त मशहद खां कुंभ ताईं जे रेल जो सफ़र नसीब थिए त नमाज जो टाइम थियो, रेल बीह रही। नमाज जो टाइम थियो, बसूं बीह रही। नंढा वॾा पोड़ा ज़नो मर्द सभु नमाज पढ़नि। नमाज में जेको उन्हनि खे कमाल थो मिले, दुनिया हैरान थी रहिजी वञे त ईरान एतिरो ईमान किथां आंदो। इहो ईमान हासिल करणो थो। इन ईमान जे लाइ महिनत करणी थी पए। ईमान जे लाइ एॾो वॾो मजमो मौजूद आहे। मजलिस आहे सवेर खां वठी, मजलिस जो वॾो एतिराम आहे, मजलिस जो वॾो दर्जो आहे, मजलिस जो वॾो सवाब आहे। मूंखे यकीन आहे त तव्हां जा केतिरा ई उहे अज़ीज़ हूंदा जेकी याद नमाज़ पढ़ंदड़ कोन हूंदा, या वरी जे पढ़ंदड़ हूंदा त अञा कान पढ़ी हूंदी। मजलिस ॿुधी वठूं, पोइ नमाज़ पढ़ंदासीं। असां पंहिंजूं कमज़ोरियूं पंहिंजे पाण खे कमज़ोर पाण हथनि सां कयो। तूं नमाज़ टाइम ते पढ़ी पोइ मजलिस ॿुध त तोखे केतिरो कमाल थो मिले। सुभाणे ही मजलिस मुंहिंजी नमाज़ जी कज़ा जी शिकायत करे मूंखे मिलियो छा? कमाल ॾाढो ॾुखियो थो मिले। हिन आहे गरिमा में, अच्छा कमाल में ई अल्लाह से सुकून रखियो आहे। ज़वाल में टेंशन, ज़वाल में बेचैनी, कमाल में सुकून, उरूज में सुकून है। अल्लाह से हिन आहे गरिमा में मोमिननि खे सुकून जो नुस्ख़ो ॾियण जी कोशिश कई है। الذين آمنوا وتطمئن قلوبهم بذكر الله। नुस्ख़ो अल्लाह पियो ॾे। अच्छा, हिन नुस्ख़े जो ताल्लुक़ आहे मोमिननि सां। तवज्जो करियो। नुस्ख़ो अल्लाह पियो ॾे, नुस्ख़ो क़ुरान में मौजूद आहे, और नुस्ख़े जो ताल्लुक़ आहे मोमिननि सां। क्लियर आहे त ही नुस्ख़ो बेईमान ते असर न कंदो। हिन नुस्ख़े ते अमल करण खां पहिरीं ईमान में हुजणु ज़रूरी। ईमान बि हर कंहिंजो ईमान न, उहो ईमान जंहिंमें कुल ईमान ते ईमान हुजे।
तवज्जो है इसमें? अच्छा नुस्खा अजीब है। वतत्मइन्नु कुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह। ये नुस्खो सिर्फ ईमान से ताल्लुक तो रखे, बेईमान पे ये नुस्खो असर न करता। ये नुस्खो मोमिन के सुकून ॾींदो, बेईमान बेचैन। वतत्मइन्नु कुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। अल्लाह फरमाए तो दुनिया सुकून इत्मीनान के किथे थी गोले और मुंह सुकून किथे रखियो। दुनिया उन नुक्ते ताईं पहुंचण में कोताही कई है, मुंह वो नुस्खो लिकायो कोन्हे। अल्लाह से क्लियर तो फरमाए इन पूरी दुनिया में किथे भी सुकून न मिलंदे, सुकून बस मुझे जिक्र में है। जो लेकिन नमाजिया हैं, बेनमाजिया हैं, अल्लाह का इबादत गुजार हैं, अल्लाह की इबादत का परे हैं, इन सब से खिताब है। अल्लाह तो फरमाए जिक्र इलाही में वो सुकून रखो, इत्मीनान रखो। ये रुको ये न जो जो मोमिन है पानी मुतमइन थी सुना, पहली मोमिन थी कुल्ले ईमान ते ईमान आन, अल्लाह को जिक्र कर वो तो के इत्मीनान कर। ये इत्मीनान कर बगैर ईमान जे जिक्र इलाही से इत्मीनान कोन। थोरो तमहीदी गुफ्तगू है, इनमें थोड़ी मुश्किल वाली गुफ्तगू, लेकिन मुझे इब्तिदाई गुफ्तगू में थोरो गुजरना मां कोशिश करे आसान करे तांती बयान वो चाहिए उसमें जवाब। सुकून सिर्फ और सिर्फ अल्लाह के जिक्र परे गाल सामूंदी है। जेतरो नमाजी मुतमइन होंदो ओतरो बेनमाजी मुतमइन। अपनी जिंदगी इन्हीं जी लाइफ पड़ी, इन्हीं जी लाइफ पड़ी। जेतरो अल्लाह जो इबादत गुजार मुतमइन होंदो ओतरो बेनमाजी मुतमइन कोन। अल्लाह की नमाज तुझे रखी तुझे इत्मीनान सुकून जे ताकि तुझी बेचैनी खत्म थी, तुझो इस्तराब खत्म थी, तुझी परेशानी दूर थी। जितरो अल्लाह की इबादत कंदासीं ओतरो इस्तराब बेचैनी परेशानी का दूर थी। कुरान में अल्लाह जो वायदो है बोली मेराज की गल कने। अल्लाह तो फरमाए मुझे इबादत कर, मुझे नमाज पढ़, मुझे वाजिबात पे अमल कर, तुझी जिंदगी में सुकून ही सुकून। का परेशानी तुझे घर में कान दी, का लहुसत तुझे घर में कान दी, को का बेचैनी तुझे घर में कान दी। और याद रख अगर जिंदगी में परेशान थी कोई घर में का लहुसत परेशानी छेड़ो कर्ज मर्ज अची वञे उते रिवायत क्लियर करे तो पंहिंजी जिंदगी के कंधा किथे तो अल्लाह की इबादत में डंडी ते काने। अल्लाह की इबादत में सुकून है, अल्लाह की नमाज
मोहब्बत जी जे ज़र्फ़ में पेश कंदा है उन्हीं नमाज में सुकून है, उन्हीं नमाज में इत्मीनान है, उन्हीं नमाज में मुत्मईन है इंसान। ये नमाज तो इत्मीनान दिया है तामी सगरे करो नमाजू भी पढ़न था, रोजा भी रखन था, उमरा भी कन था, हज भी कन था, पर मुत्मईन कौन है? उनकी जिंदगी में इज़्तिराब है, उनकी जिंदगी में परेशानी है। धोखा पाबंदी में वधीक है नमाज है, धोखा पाबंदी में वधीक है रोजे जे, पाबंदी में उमरे में वधीक है, पाबंदी में हज में वधीक है, लेकिन उन्होंने सुकून कोने जो उन्होंने के खबर है कि मरण का वो कब्र में अली मौजूद है, अली के वली को असर से कैसे इत्मीनान थी जाए। अल्लाह साईं इत्मीनान रखो ही मौला अली के दरवाजे पे, अल्लाह साईं इत्मीनान रखो ही मौला अली की मोहब्बत में। आखिर तक मुझे लफ्ज़ ते गौर कजो, मुझे लफ्ज़ ज़ाया न वञे। अल्लाह इत्मीनान सुकून के रखो ही अली की मोहब्बत में है। मां लफ्ज़ के परे न खणी वञा। इब्ने ज़ियाद तख्त ते हुयो, बेचैन हुयो, मी सब सूली ते हुयो। अल्लाह से सुकून रखो ही अली के दर ते, अल्लाह से इत्मीनान रखो ही अली के दर ते। ई मोमिन ई अली घणो छो कंदो है, इन करे जो अली एतिरो कंदो आहे जो पाण महसूस थो करे कि अली नक दुस्त बेचैनी अची वई। मजलिस में ये लफ्ज़ जुमलो आया, इन दुनिया की खुशकिस्मत कौम है जिन्हनि खे अल्लाह क़यामत ताईं पैदा ई नहीं करे कयो आहे जो असांखे रुॻो अली करणो आहे। शादी अली कंदा आहियूं, अली कंदा आया आहियूं, अली कंदा हलंदासीं, मरी वेंदासीं, नस्लनि जे हवाले करे वेंदासीं। इत्मीनान अली के दरवाजे, सुकून अली के दरवाजे। ये अल्लाह से जो फैसलो है, मोमिन के जो अली वणे थो इहो अल्लाह से वणे। मुल्ले के भी अली नथो वणे, इहो बि अल्लाह नथो वणे। ये असल वजह इहा आहे त अली वणंदो पाक खे। अली जी मोहब्बत है पाक, ऐं जे दिल में अली रहंदो उहा दिल बि पाक हो वेंदो। न ही मुंहिंजो जुमिलो सभु महसूस कंदो तॾहिं पढ़ण में मज़ो ईंदो। अली जी मोहब्बत, अली अल्लाह हर कंहिंखे अली ॾिनो ई कोन्हे। तव्हांजी चुप खे टोड़ियां ऐं लफ़्ज़ बदिलायां, हीअ जेको मूं चयो न अल्लाह अली खे अली हर कंहिंखे कोन्हे ॾिनो, इन जो लफ़्ज़ बदिलायां। अली एॾो सस्तो ई न हुयो जो अल्लाह हर कंहिंखे ॾे। मकान जे इंतखाब जे लाइ मक्के में खल्त केतिरा ई मौजूद हुआ।
है पाक पाक दिल में ही तो नजिस दिल में अली की मोहब्बत नहीं उन्हें दिल में अली की मोहब्बत अच्छी न थी सके जेका दिल नजिस है सब क्रिया हो सब गाल में मुतफिक है नजिस दिल में अली की मोहब्बत अच्छी काल सकती घर वजी शुक्र जा सजदा अदा कर दिल के पाक रखियो दिल पाक रखण का पहिरीं तुझे जिस्म के पाक रखी जिस्म पाक रखण का पहिरीं तुझी नस्ल के पाक सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद वाले सलवात पढ़ो मोहम्मद वाले सलवात पढ़ो मोहम्मद नाज़रीन साहब ने तशरीफ फरमा थी रहे आए जिसते हुए अच्छे में माण्हू गोडा कोन ॾिसंदा सलवात पढ़ो मोहम्मद वाले अली की मोहब्बत से रहे अल्लाह दिल छूट गया इंतखाब गया जिनकी दिल अली की मोहब्बत से रहे अल्लाह छूटे माना उन्हनि अल्लाह मोहर लगाए ये दिलों चुच्ची नहीं क्यों अली की मोहब्बत का हाथ रखना मुलद चाहते हो इब्ने ज़ियाद तख्त ते हो मिसर सूली ते हो ये तख्त ते बेचैन हो मिसर सूली ते मुतमैन हो तू मिसर तू सूली ते लट क्यों बिठो है तू मुतमैन है पुरसकून है और हे बजे मिंबर ते सिक्यो बैठो है और एक पगर लहे दो पगर चढ़े अजे पगर छोपे रखा है चढ़े फांसी जो हुकुम देने न हो ये मुतमैन न हो बेचैन हो जे को बच्चे उन्हीं का पूछे जो खबर मिसम जो जाती हो सूली ते लट क्यों बिठो है पर जिंदा है जो पगर रहे जो चढ़ वरी ॿियो आयो उन्हीं का पूछे जे खबर मिसम जी जैसे सूली ते लट क्यों बिठो है पर अली अली बिठो कर खबर भी समझी जे तो साईं सूली
जिन दिल ते अल्लाह अली जी मोहब्बत जी मोहर हणी थी सूली ते वो ज़बान अली अली करण न छे असा पूरी दुनिया के तारीफ करायो है अली जे मजहब जी अली छा हो अली जो मजहब छा हो जे अन्यायी दुनिया नथी समझे जो अली जो मजहब छा है वो अली खामनाई के वली समझे साईं रहबर आज़म 1400 सालन जी तारीख के पक करे पूरी दुनिया दे गया अली जे मजहब के बयान करे जितरो हिन शख्स अली जे मजहब जो तारीफ करायो है पूरी दुनिया में करबला के समझ में आई या न आई रहबर जी शहादत जे करे हुसैन सबन के समझ में अची साईं रहबर आज़म जी शहादत का मामूली शहादत का मुझे पंजो नजरियो है मुझे पंजी एक सोच है करबला जी शहादत का को असा साईं खमरे साहब जी शहादत जो मुकाबलो इमामन जी शहादत से कोन करते इमाम हुज्जत खुदा होगा इमाम वली खुदा होगा इमाम अल्लाह जो नुमाइंदो होगा वो दुनिया जो हादी हुई साईं खामरे साहब की शहादत जो उन्वान असा इमाम जी शहादत के मुकाबले में नथा लिहाजा मौला अली की शहादत का वठी इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम की शहादत असा जे हर इमाम की शहादत अजीम शहादत है लेकिन जे सादे से आम बात हो साईं रहबर आज़म की शहादत जिनको पूरी दुनिया ते असर छड़ियो है मौला हुसैन जी शहादत करबला में थी तोखे मुखे उन्हीं जे असर जी का खबर ही कान पवे इत भेड़ जो वायदो हुयो ना तो जो जिक्र झर झंग पहुंचाए ज़ैनब मौला सा वायदो करे झर झंग तो जो जिक्र पहुंचाए यकीन बीबी जे खुतबन बीबी जी मेहनत दुनिया जी कुट कुट करे मौला हुसैन जो जिक्र पहुंचाया लेकिन असा ॿिया इमाम जे मज़लूमियत सां शहीद थिया हिजाज जे इलाक़नि में मक्के मदीने कूफे शाम ते अॻिते कंहिंखे ख़बर ई कान केतिरा ई असांजा इमाम 14 साल असांजा इमाम कैद खाननि में बेदराब था कैदी रहा कंहिंखे ख़बर कान केर है मूसा केर है जाफर सादिक केर है मोहम्मद तकी केर है अली रज़ा दुनिया की खबर ही न शहादत तो अजीम हुई लेकिन सालन ताईं के खबर कान पई असांजे इमामन जो शहादत तो कीअं गुज़रियूं ऐं इमाम जे शहादत दुनिया ते असर छा कयो दुनिया खे का खबर ही कान लेकिन रहबर आज़म जी शहादत वर्ष करबला खां पोइ असांजे मज़हब जी वॾे मां वॾी शहादत रहबर आज़म जी शहादत जे पूरी दुनिया में एक इनकलाब पैदा करे सब जा सब मजहबी नफरत का बाहर निकली फिरका परस्ती का बाहर निकली सब हुसैनियत के दरवाजे पे कमाल है शहीद इनकलाब रहबर आज़म की शहादत असा मौला अली जी मोहब्बत जो घर बैठे इन पूरी दुनिया में
न मञण वारनि को मंजो आहे। अगर को हक जो मजहब है तो अली वारनि जो मजहब है। ईमान है, सच्चाई है, जज्बो अगर के कौम वट है अली वारी कौम वट है। काश दुनिया अली के सुञाणे। मुझे साईं मुनाज़िरी साहब अची चुको है। घणी देर मूंखे बि न विहार, तोखे बि इंतज़ार न कर। इन टाइम असांजे अज़ीम मुल्क ईरान इस्लामी ते हिकु ॾुखियो वक़्तु आहे। पूरी दुनिया में मदद जी अपील कई पई वञे। हिकु टाइम आहे, हमेशह ईरान हर कंहिंजी मदद कई आहे। हींअर उन्हनि जी मदद करण, उन्हनि जी ॾुखे वक़्त में कुछ न कुछ उन्हनि खे संभालण हर मोमिन जो फ़रीज़ो आहे। असां हमेशह खां मज़लूम आहियूं। काश दुनिया असांजे इमामनि खे सुञाणे हा। परदेस में ज़ैनब यतीम न थी। वो लफ्ज़ पढ़ी छॾियो, तव्हां ॿुधी छॾियो। ज़ैनब मदीने में यतीम थिए हा। इहो चऊं हा नाने जो शहर हुयो, पंहिंजी हवेली हुई। हाय कूफे जो परदेस ज़ैनब जी यतीमी। काश दुनिया असांजे इमामनि खे सुञाणे हा। मां लफ़्ज़ बदिलायां थो, न हुसैन मदीनो छॾे हा, न ज़ैनब घरां ॿाहिरि निकिरे। मौला तव्हांजो रण क़बूल करे, मौला तव्हांजो गुस्सो क़बूल करे। रोई वेठा आहियो मूंखां पहिरीं। साईं मदद अली साहब ॾुखिया लफ़्ज़ पढ़ी वियो आहे। भेण ऐं भाउ जो के दुनिया में उहे मुलाक़ातूं आहिनि, उहे गुफ़्तगू ऐं ॻाल्हियूं आहिनि। मां तव्हां खां हिकु सुवाल थो करियां, हुसैन मदीनो छॾियो अल्लाह ख़ातिर, ज़ैनब छो मदीनो छॾियो? पढ़ण वारा इहो ई जवाब ॾींदा आहिनि, हुसैन दीन बचाइण जे लाइ, ज़ैनब हुसैन बचाइण। इहो चई निकिती हुई, हुसैन भाउ तूं नाने जो दीन बचाइजां, भेण भाउ खे बचाईंदी, ज़ैनब हुसैन खे बचाईंदी। रोई पिया हो, तव्हांजो रोइण इबादत आहे। मां हिकु लफ़्ज़ पढ़ां, ॾिसां तूं केतिरो इस्तिक़बाल थो करी। ॾाढो ॾुखियो बचाई हुसैन खे। रोइण वारो हुसैन बचाइण जे लाइ उते अचिणो पिस, जिते अचण जे लाज न। मूं वॾो लफ़्ज़ पढ़ी छॾियो, केतिरो सम्झो। भाउ बचाइण जे लाइ उते आई, जिते अचण जे लाज न हुई। करलो जो सैयद पढ़ंदो हुयो, दुनिया शाम अचे हा, अली जी धी तुंहिंजी जुती बि शाम न अचे। मौला तुंहिंजो रण क़बूल करे, मौला तुंहिंजो गुस्सो क़बूल करे। मां घणी देर कोन पढ़ंदुसि, मां फ़ज़ाइल घणो पढ़ी वियो आहियां, साईं खे कोन थो विहारां। ॾाढो ॾुखियो लफ़्ज़ आहे, दुनिया